अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हम सरी यूट्यूब चैनल के प्रोग्राम सूरत हाल में अवां खे भलीकार। सरसरी तौर बिन ॻाल्हियुनि जो ज़िक्र कंदासीं ऐं पोइ उन खां पोइ असांजो जेको अॼु जो ख़ासि फोकस आहे उहो सिंध जे तइलीम जे हवाले सां आहे। कल्ह पंजाब असेंबली फेक न्यूज़ जे हवाले सां हिकिड़ो बिल पास कयो आहे, बल्कि कानून बनायो आहे, जेको थी सघे थो त हाई कोर्ट पंजाब में चैलेंज थी वञे। ऐं कंदी केरु चैलेंज? PTI कंदी। छो त घणो करे जेके PTI ट्रोलर्स आहिनि उहे ई फेक न्यूज़ खे प्रोमोट कनि था, शेयर कनि था, ऐं उहा फेक न्यूज़ इल्ज़ाम तराशी ते हूंदी आहे ऐं इख़लाक़ खां किरियल लहजे में हूंदी आहे, कूड़ ते, घणो करे कूड़ ते मुनहसर हूंदी आहे। हाणे इन ते काफ़ी जेके मीडिया जूं आहिनि तंज़ीमूं उहे बि कावड़ कनि थियूं पियूं। असीं सम्झूं था त हर शइ जा हद, हर शइ जा पैमाना हुजणु ज़रूरी आहिनि। ऐं अहिड़े ॻाल्हि जो इज़हार असांजे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट बि कयो हुयो त तव्हां जेकॾहिं कंहिं माण्हू ते इल्ज़ाम तराशी करियो था या लिखो था त मुबैना तौर ते, त उहा त हेडिंग लॻायो था ऐं उहा पूरो दुनिया, पूरो मुल्क ॾिसे थो उनखे हेडिंग खे। पर जेकॾहिं उहा ख़बर ग़लति निकिरे थी ऐं उहो माण्हू दांह करे थो पियो, त पोइ तव्हां उनजी तरदीद हलायो था बिल्कुलु हिकु कालमी कंहिं कुंड पासे में, त पोइ उनजी तरदीद बि तव्हां इन वॾे पैमाने ते हलायो। पर इहा त हुई जेका प्रिंट मीडिया आहे असांजी नेशनल या असांजा जेके वॾा इदारा आहिनि जेके जवाबदेह आहिनि। पर सोशल मीडिया त चवंदा आहिनि त शुद्ध बेमहार आहे न, हर कंहिंजे हथ में आहे, जेको जीअं वणे फायरिंग कंदो वठे। इहा शइ रुकजणु खपे। इल्ज़ाम तराशी, कूड़, इख़लाक़ खां किरियल ॻाल्हियूं, पोइ ॿाहिरीं दुनिया ते इनखे रोकियो आहे। उन्हनि वटि डिफेम लॉज़ आहिनि ऐं उहे बहितर नमूने सां इस्तेमालु थियनि पिया। उन जे करे उतां जी मीडिया, इवन इनफरादी माण्हू जेके सोशल मीडिया खे इस्तेमालु था कनि पिया, उहे कंहिं ते इल्ज़ाम लॻाइण खां पहिरीं, कूड़ी ख़बर हलाइण खां पहिरीं, इख़लाक़ खां किरियल ॻाल्हि करण खां पहिरीं 100 दफ़ा सोचींदा आहिनि। छो त खेनि ख़बर आहे त जेकॾहिं असां पंहिंजे इल्ज़ाम खे साबित न करे सघियासीं त कानून में एतिरी ताक़त आहे त असांखे कोर्टूं तमामु घणी सज़ा बि ॾींदियूं ऐं असांजे मथां ॾंड बि रखंदियूं। पर असां वटि ईअं कोन्हे को। इहो कमु कयो आहे पंजाब जे असेंबली ऐं असां उनखे बहितर सम्झूं था पिया। जेकॾहिं उन में का रेक्टिफिकेशन जी ज़रूरत आहे त उहा थियणु खपे। बाक़ी हर माण्हू कंहिंजे मथां कंहिंजो पटको लाहे वेहे, इहो ज़्यादती आहे न। ऐं जॾहिं वरी कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो, जॾहिं उन्हनि जे मथां का ॻाल्हि थींदी आहे, ख़ासि तौर ते असांजे PTI दोस्तनि जे मथां, त पोइ केॾो काविड़जी पवंदा आहिनि ऐं रोई पवंदा आहिनि। पर जॾहिं उहे पाण ॿियनि जे लाइ ॻाल्हियूं कंदा आहिनि, जंहिंजो न सिर हूंदो आहे, न मुंडी हूंदी आहे, न पुछ हूंदो आहे, न खुर न पेर, जीअं पाण सिंधीअ में चवंदा आहियूं, इहो इस्तेमालु थियणु थो खपे। इहो न थिए। इहा हिकिड़ी ख़बर आहे। ऐं उन सां जुड़ियल ॿी ख़बर आहे, सलमान अकरम राजा जेको इलेक्शन में बीठो बि हुयो ऐं हिकिड़ो वॾो नाले वारो वकील आहे, PTI जो आहे, PTI जो हिमायत याफ़्ता ऐं उतां लाहौर मञा, उनजी चौमाणी त खटी वियो हुयो, इलेक्शन कमीशन जे नोटिफिकेशन में हाराए वियो हुयो। उहो आहे बानी PTI इमरान ख़ान जो वकील। ऐं उहो आहे उहा जेका केस हले पियो न टेरियन जो, जेका जंहिंजे लाइ चयो थो वञे त हीअ इमरान ख़ान जी न्याणी आहे। हाणे उहो चवंदा त या तव्हां चयो त न आहे या चयो त आहे, पर इन जे विच में था ॻाल्हि करियो पिया टेक्निकल ग्राउंड्स ते। ऐं हींअर बि अॼु इहो केस आहे ऐं जॾहिं तव्हां वटि इहो व्लॉग अचे त थी सघे थो उन केस ते वरी सुनवाई मिली वञे, या जेको पटिशनर आयो आहे अपील खणी उन जी ॻाल्हि खे ॿुधी वञे, या उनखे टेक्निकल ग्राउंड ते पोस्टपोन कयो वञे। छो त सलमान अकरम राजा छुटी ते वियल आहे ऐं उन अहिड़े क़िस्म जी दरख़्वास्त पिणु इस्लामाबाद हाई कोर्ट में मोकिले छॾी आहे त 9 जून ताईं अवेलेबल न आहियां। छो? ॾिसो, हिकिड़े पासे हिकिड़ी न्याणी आहे जंहिंखे पंहिंजो पीउ तस्लीम करे थो या नथो करे, उहो केस कोर्ट में आहे। ऐं ॿिए पासे हिकिड़ो पीउ पंहिंजी न्याणीअ जे ग्रेजुएशन जी जेका थिए पई सेरेमनी कैनेडा में, उते वञे थो पियो। सलमान अकरम राजा जी न्याणीअ जी ग्रेजुएशन थिए पई कैनेडा में ऐं हू उते विया आहे त पंहिंजी न्याणी जी जेका सेरेमनी थिए पई उन में उते हुजे, त जीअं पंहिंजी न्याणी खे विश करे सघे ऐं उन जे ख़ुशियुनि में शरीक थी सघे। पीउ त ईअं हूंदा आहिनि।
त पंहिंजे नियाणियुनि में जे ख़ुशियुनि में ख़ुशि हूंदा आहिनि उन्हनि खे प्रोमोट कंदा आहिनि। ख़ासि तौर ते असांजे इलाइक़नि में, असांजे मुल्कनि में जिते नियाणी खे उहो दर्जो नथो मिले जेको हिकु पुट खे मिले थो पियो, त जेके बि सुठा माण्हू आहिनि, सुठा पीअर आहिनि, साञावंद माण्हू आहिनि, उहे कोशिशि कंदा आहिनि त नियाणियुनि खे वधि खां वधि प्रोमोट कजनि। पोइ हीअ अलाए कहिड़े क़िस्म जो पीउ आहे जेको पंहिंजे धीउ खे ऑन बि कोन थो करे पियो। उहा उनजी मर्ज़ी आहे, केस हले थी, ॾिसूं कहिड़ी ख़बर थी पवे। घणो करे त इहो केस पोस्टपोन थी वेंदो 9 तारीख़ ताईं, जेको अॼु आहे हाई कोर्ट इस्लामाबाद जे 3 रुकनी बेंच जे साम्हूं। हाणे असां ॻाल्हि पिया करियूं पंहिंजे सूबे सिंध जे तइलीम जे सूरत हाल जी। काल्ह जस्टिस सलाउद्दीन पंवर जे साम्हूं कंहिं केस में हिकिड़ो ऑफिसर साहिबु 17 ग्रेड जो पेश थियो। कोन था खणूंसि नालो, अॻे ई मुलाई वीचारो परेशान थियो आहे। त उन खां जॾहिं हुन सुवालु पुछियो त बाबा तूं जिते मां फलाणे जो ऑफिसर आहियां डिपार्टमेंट जो, तव्हां वटि मां हाज़िर थियो आहियां, पंहिंजे डिपार्टमेंट खे डिपोटाइज़ करियां थो पियो। चवां तव्हांजी तइलीम केतिरी आहे? चयोसीं मां BA कई आहे मैथ में। सलाउद्दीन साहिबु हैरान थी वियो, जस्टिस सलाउद्दीन साहिबु। चई कहिड़ी यूनिवर्सिटी आहे जेका मैथ में BA थी कराए? चईसीं वरी फ्री हुअमि। चईसीं मां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मां प्राइवेट BA कई आहे। चई भला चङो, इहो त महिरबानी करे ॿुधाए त मैथ जी स्पेल छा आहे? उहा बि उन कोन आई। इहा असांजी आहे पोज़ीशन। 17 ग्रेड जे ऑफिसर खे मैथ जी स्पेल न अचे ऐं हू चवे त मूं मैथ में BA कई आहे। ऐं इहे ऑफिसर कीअं था नौकरियूं वठनि? तव्हां बि सम्झो था, मां बि सम्झां थो पियो। तव्हांखे यादि हूंदो, 1.5 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे, ऐं हैदराबाद जे बैच में DC उन वक़्त जो तक़रीबन 1.5 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे, वरी उन DC जो नालो कोन था खणो। उहो जॾहिं पेश थियो त उन सां जेका बैच हुई हैदराबाद हाई कोर्ट जी, उहा उन सां ज़ाहिर आहे DC लेवल जो माण्हू हुयो, हेॾा जज साहब वेठा हुया, त उन खां सुवाल जवाब अंग्रेज़ी में कनि पिया। त उहो वीचारो मासूमनि वांगुरु उनखे तके पियो, उनखे का ॻाल्हि सम्झ में अचे कोन पई। जजनि पुछियो त कुझु सम्झ में आयो आहे? चईसीं मूंखे सम्झ में कुझु कोन आयो। त ॿुधाए तूं DC कीअं थी वें? इहा आहे पोज़ीशन। इहा छो पोज़ीशन आहे? इहा इन करे पोज़ीशन आहे त चयो न, जुबाई साहिबु चयो न, जॾहिं ॼट तोते हुकुमरान थींदा त पोइ छो न नस्लनि जा नुक़सान थींदा। असांजे सिंध जे नस्लनि जा नुक़सान असांजे मथां ॼट, जिन जी नियत में इहो आहे त असां पंहिंजे तइलीम जे जेको अंधो मंडो हिकिड़ो सिस्टम हलियो पियो उनखे तबाह करियूं, उहो तबाह करे चुका आहिनि। सिंध जी तइलीम हींअर पूरे पाकिस्तान में, जेकॾहिं असां बलोचिस्तान खे हिकिड़े पासे रखूं, बलोचिस्तान जी तइलीम में बि ॾिसो, बलोचिस्तान में ॿ क़ौमूं आहिनि, हिकिड़ा बलोच आहिनि, हिकिड़ा पश्तून आहिनि, पठान। पश्तून जी तइलीम उते जी हिन वक़्तु बि बहितर आहे। हा, बाक़ी बलोच वारी पोज़ीशन असांजी आहे। ऐं भुगती साहिबु उते जो CM आहे, ॾिसूं छा थो करे पियो, सरफराज़ भुगती साहिबु। ऐं हथियारनि जे लाइ त उनजो वॾो ज़ोर आहे। ऐं असांखे बि उन पंहिंजा माण्हू मोकिलिया हुया धड़ेलनि खे ख़तमु करण जे लाइ। हिकिड़ो पंहिंजे क़बिले जा कुझु माण्हू मोकिलिया आहियूं उन्हनि खे हथियार ॾेई। पर तइलीम जे ज़ेवर खां उहो पंहिंजे सूबे खे पोइते रखे थो पियो। त इहा आहे पोज़ीशन सिंध जे तइलीम जी। ऑफिसर वीचारा BA था कनि मैथ में। छो त असांजा जेके मिनिस्टर, जेके सेक्रेटरी तइलीम, जेके प्लानिंग ऐं डेवलपमेंट जा सेक्रेटरी वेठा आहिनि, उन्हनि जे ज़हन में किथे बि इहो कोन्हे त पंहिंजे सूबे जे तइलीम खे अहिड़ो बहितर बनायूं त न सिर्फ़ु पंहिंजे मुल्क जे ॿियनि शागिर्दनि सां कॉम्पीट कनि, पर पूरी दुनिया सां कॉम्पीट करण जा हल थियनि। ऐं असांजे शागिर्द वटि एतिरो IQ आहे, एतिरो पोटेंशियल आहे त जेकॾहिं उनजी बहितर तइलीम थींदी त हू पंहिंजो पाण खे पहिरीं बि मंझराए चुको आहे ऐं हाणे बि मंझराईंदो। शर्त इहो आहे त तव्हां उनखे सोर्सिस जेके तव्हां वटि आहिनि उहे उनजे लाइ अवेलेबल करियो। सिंध जे 2023-24 जी जेका बजट आहे उन में 312 अरब रुपया रखिया विया हुया सिंध जे तइलीमी शूबे जे लाइ। 312 अरब रुपया। ऐं गुज़िरियल जेका 2 साल पहिरीं जेके बरसाती ॿोॾि थी, जंहिंजे करे 20,000 स्कूल मुतासिर थिया आहिनि, उहे अञा बहितर पोज़ीशन में न आया आहिनि, बहाल कोन थिया आहिनि। लखें ॿार ॿाहिरि आहिनि, 70 लख सिंध जा ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। ऐं 20,000 स्कूल तव्हां एतिरी बजट हूंदे बि बहाल कोन था करे सघो।
सरकारी अंग खरा आहिनि ऐं जॾहिं कुझु ऑफिसर सरकार जा बहितर आहिनि जेके चवनि था त असांखे फंड ॾियो ऐं उन्हनि सां हा कई थी वञे प्लानिंग एंड डेवलपमेंट कमीशन हा कई उन्हनि सां त उन्हनि चयो त असांखे जेको तव्हां ॾिना आहिनि 16.5 अरब रुपया उहे महिरबानी करे असांखे तव्हां वधाए 35 अरब रुपया करे ॾियो 35 अरब रुपया तव्हां तरक़ियाती बजट लाइ रखिया आहिनि पर तव्हां उन्हनि खे हाकार करण जे बावजूदि बि उन्हनि खे पैसा कोन था ॾियो पिया साल पूरो पियो थिए तव्हां जेके तरक़ियाती कमनि जे लाइ 35 अरब रुपया रखिया आहिनि उन मां तव्हां रिलीज़ ख़बर केतिरा कया आहिनि गवर्नमेंट ऑफ सिंध फाइनेंस डिपार्टमेंट जेको असांजे CM साहब वटि उनजो उहो जेको डिपार्टमेंट आहे जेको मुसलसल गुज़िरियल 12-15 सालनि खां फाइनेंस डिपार्टमेंट असांजे CM साहब वटि रहंदो अचे थो पियो जेको जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस करे थो मीडिया टॉक करे थो त एतिरा त फ़ाइदा ॿुधाए थो पियो ऐं एतिरा त प्रोजेक्ट ऐं मनसूबा ॿुधाए थो पियो सिंध जा त सिंध त अलाए दुनिया जी कंहिं तरक़ी याफ़्ता मुल्कनि मां या तरक़ी याफ़्ता इलाइक़नि मां हिकिड़ो इलाइक़ो आहे उहो जॾहिं फाइनेंस मिनिस्टर आहे त उहो 35 अरब जेका एलोकेशन थिए थी पई 2023-24 जी बजट में उन मंझां सिर्फ़ु 13.5 अरब रुपया ॾिए पियो त तव्हां हिन मंझां डेवलपमेंट चार्जिस डेवलपमेंट जा जेके कम आहिनि सूबे जे तइलीम इदारनि जा उहे करायो अच्छा वरी जेके असांजा उते जेके साहब लोग वेठा आहिनि न असांजा जेके बाबू लोग उन्हनि बाबू लोगनि उन मंझां सिर्फ़ु 8.5 अरब रुपया ख़र्च कया आहिनि ऐं तव्हां ख़बर आहे अॼु मई जी 21 तारीख़ आहे ऐं ही साल पूरो थिए पियो 35 अरब मंझां रिलीज़ थिया आहिनि 13.5 अरब 13.5 अरबनि मंझां ख़र्च थिया आहिनि 8.5 अरब त पोइ अहिड़े क़िस्म जा ऑफिसर वेंदा न जेके मैथ में BA कंदा इहा पोज़ीशन आहे तमामु अलार्मिंग पोज़ीशन आहे असांजो नौजवान शागिर्द कॉम्पिटिशन में कोन थो वञे कॉपी कल्चर में वञे थो पियो उन जी प्रोमोशन थिए थी पई पूरे जा पूरा जेके वठनि था बोर्ड एग्ज़ामिनेशन बोर्ड आहिनि उहे उन्हनि जो एक्शन थो थिए पियो जीअं असां ॿुधूं पिया न त इलेक्शन्स हुन चयो मालिक बलोच जेको एक्स CM हुयो बलोचिस्तान जो उन हिकिड़े TV जे मशहूरु प्रोग्राम में सलीम साफ़ी खे चयो त इलेक्शन्स न थियूं आहिनि ऑक्शन्स थिया आहिनि ईअं ई असां वटि जेके बोर्ड आहिनि एग्ज़ामिनेशन जा उन्हनि जा ऑक्शन थियनि था ऐं करोड़ रुपया ॾेई उन्हनि जा जेके कंट्रोलर ऐं चेयरमैन अचे वेहनि था पंहिंजी सीटुनि ते ऐं पोइ उहे पैसनि ते A1 ग्रेड A1 ॾिसो A1 वठणु ॾाढो ॾुखियो हूंदो हुयो असां ई तव्हां जॾहिं पढ़ियासीं 80s में 81 में त जेकॾहिं कंहिं ॿार जो A ग्रेड ईंदो हुयो त इहा वॾी ॻाल्हि हूंदी हुई हींअर A1 ग्रेड जंहिंखां पुछो A1 ग्रेड यकीन कयो उन खे कंहिं बि जेकॾहिं उहो उन खां तव्हां फिज़िक्स जो को फॉर्मूला पुछंदो न त हू पंहिंजो थी सघे थो E=mc² खे तव्हांखे जस्टिफाई न करे सघे मेजॉरिटी ऑफ देम त पोइ इहा पोज़ीशन ज़रूरु थींदी सो असां जो कमु आहे शिकायतूं करणु तव्हां ताईं ॻाल्हि पहुचाइण जी कोशिशि करणु इहा आहे पोज़ीशन असांजी तइलीम जी असांखे असांजे शागिर्दनि खे जॾहिं यूनिवर्सिटियुनि में वञनि था न ॿियनि यूनिवर्सिटियुनि में लाहौर में पढ़णु वञनि था इस्लामाबाद जे असांजे गादी वारे शहर वञनि था पढ़णु या पिंडी में पढ़णु वञनि था त ॿियनि सूबनि जा शागिर्द उन्हनि सां माना मज़ाक तौरु या टोक तौरु चवंदा तव्हां त बाबा कापी ते पास थी आहियो उन में घणे क़दुरु सचाई बि हूंदी आहे ऐं जॾहिं असांजे हायर कोर्टनि में ऑफिसर अहिड़े क़िस्म जा जवाब ॾींदा त पोइ उहे जेका मज़ाक़ूं असांखे थियनि थियूं उहे त हक़ बजानब आहिनि महिरबानी कयो तइलीम सां मज़ाक न कयो तइलीम खां सवाइ तरक़ी जो तसवुरु ई अबस आहे तसवुरु पॉसिबल कोन्हे को अॼु जे दौर में जेकॾहिं तव्हां तइलीम ऐं उहा बि वक़्ताइती तइलीम न ॾींदो पॉलिसियूं तव्हां न ठाहींदो त पोइ असांजे सूबे जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं पोइते हलंदी वेंदी हाणे घणो कुझु थी वियो आहे 16 साल तव्हां हुकूमत में वेठा आहियो कुझु त डिलीवर कयो 2024 में तव्हां का शइ त चओ वञी त असां अहिड़े क़िस्म जा बहितर इदारा ऐं उतां अहिड़े क़िस्म जा असांजा जेके शागिर्द आहिनि उहे पैदा थिया आहिनि ऐं तव्हां इंटर यूनिवर्सिटीज़ पूरे पाकिस्तान जा मुक़ाबला करायो ॾिसो त पोइ पंहिंजूं
सिंध जी यूनिवर्सिटियूं किथे पहुतल आहिनि। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम अव्हां खे कीअं लॻो? अव्हां जे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। हा, सब्सक्राइब करण खे विसारजो न। अव्हां जी वॾी महिरबानी। अलाह भाई।